नौशरो फिरोज़ मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। पेटे अलफ मरकज़ जी हिदायत शहीद उस्ताद हिदायत लोहार जे खून सां इंसाफ़ लाइ पेटे अलफ नौशरो फिरोज़ जे सदर पीर मज़हर अली जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब नौशरो फिरोज़ वटि एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में नौशरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां शिरकत कई वई। रैलीअ में पेटे अलफ तालको नौशरो फिरोज़ जे सदर लाला अब्दुल सत्तार पठान, नौशरो फिरोज़ टाउन सदर आफ्ताब अहमद मोरो, उस्ताद शकील शजड़ो, उस्ताद तुफ़ैल वगन, सियासी अगवानन असद चांजो, शहबाज मस्तोई, मानूर शेख, कामरेड शबाना, ज़ैनब पीरज़ादो, ज़ाहिद हुसैन पंवर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिकु उस्ताद कलमदणी हिदायत लोहार खे नसीराबाद स्कूल ॾांहुं ड्यूटीअ ते वेंदे हद जे थाणे अॻियां बेरहमाने तरीक़े सां क़तल कयो वियो आहे। उन जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾेई वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। अॻुवाननि जो वधीक चवणु हो त पेटे अलफ जे मरकज़ी क़यादत समेत सिंध जूं सुॼाण धुरियूं उस्ताद हिदायत लोहार जे न्याणियुनि, ससुई ऐं सोरठ सां इंसाफ़ ॾियारण ताईं गॾु रहंदियूं।